पंडुआकिल शहर के कचे पके जे वरी आबादी एराज़ी सुमरा पवारे रज़ा ॻोठ बाइजी नूरजा एराज़ी बाइजी चौक सां मिलाईंदड़ क़दीमी 10 किलोमीटर डिघे रोड वारे तरक़ियाती स्कीम में मुबैना तौर ते ठेकेदारनि ऑफिसरनि ऐं बाअसर माण्हुनि जी मिली भगत सां थियल इंकिशाफ मूजिबि हथ सां रदोबदल करे बाइजी चौक खां रोड सुमरा पवारी ताईं ठाहिण बदिरां ठेकेदार नसीम शाह अली रज़ा शाह ॿियनि एराज़ी खां नूरोजा सी पेक पुल ताईं सिर्फ़ नाक़स मटीरियल सां 4 किलोमीटर इन रोड ते पत्थर ऐं डांबर उछलाइण बाद इन अहम रोडन के यू टर्न ॾेई इहो रोड उबतड़ तरीक़े सां गंडो करे फाटक ठाहिण शुरू करे वियो आहे। अहिड़े अमल ख़िलाफ़ कचे पके जे माण्हुनि महर सुमरा इंढड़ समेजा कलोड़ा आलमाणी ऐं ॿियनि बिरादरियुनि पनुआकिल जे चूंडियल नुमाइंदनि जो ध्यानु छिकाईंदे चयो आहे त रोड बाइजे चौक खां वाया नूरोजा सुमरा पवारी ताईं ठाहियो वञे। रोड में रदोबदल थिए त इन ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज शुरू कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं